जागण मझां जस जन अल्लाह सी ओरियो लाहे थो लतीफ़ चे मथां कल्ब कस वरह कंजाए वस सुबह ताईं सैयद चवे मुँह वेढ़े मोहन जीअं सुतीअ संझेई हो जागा अखियुनि खे ॼातई न ॾेई हथां तो पेई कचो चवी केचिन खे। शाबान जो महीनो जंहिंजी 15 जी रात शब बरात इहा रात आहे जेका जागण ऐं इबादत करण जी रात आहे। शाबान खां पोइ रमज़ानुल मुबारक जो पाक महीनो अचण वारो आहे जेको सारो ई महीनो अल्लाह जी इबादत बंदगी सियाम ऐं क़याम जो महीनो आहे। अल्लाह जा बाना अहिड़नि बाबरकत मौक़नि ते जागी पंहिंजे रब खे रिझाए अव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त जागण छा आहे, इस्लाम में उन जी अहमियत ऐं अफ़ादियत छा आहे, जागण वारनि लाइ अल्लाह वटि छा अजुर ऐं इनाम आहिनि। सल अल्लाह असां सभिनी खे पंहिंजे राह में जागण जी सआदत नसीब फरमाए। जागण जियापो आहे, निंड मौत जी भेण आहे। जागण वारनि सां रब राज़ी थी। रात जो जागण भाग ऐं वक़्त जी कुंजी आहे। घणी निंड निभाग आहे। रात जो वक़्तु ख़ासि रब जी रहमतनि ऐं बरकतनि जे वसकारे जी वेल हूंदी आहे। रात जी निमाज़ फ़र्ज़न बाद सभ खां भली निमाज़ हूंदी आहे। रात जे वक़्तु अल्लाह आसमाननि जा दरवाज़ा खोले थो। रात जूं दुआऊं क़बूल कयूं वञनि थियूं। हाजतमंदनि जूं हाजतूं पूरियूं कयूं वञनि। दर्दमंदनि जा दर्द, कर्ज़दारनि जा कर्ज़, मर्ज़ वारनि जा मर्ज़ लाथा वञनि था। रात जो जागण नबियनि, वलियनि ऐं बरगुज़ीदा ऐं भलारनि बाननि, वलियनि ऐं औलियानि जो तरीक़ो आहे। रात जो जागण पैगंबरनि जी पर आहे, वलियनि जी विंदुर आहे, आरफ़नि ऐं आशिक़नि ऐं औलियानि जो तरीक़ो आहे। बदकारनि जूं मेरायूं मदायूं रात जे वगड़े में धोतियूं वञनि थियूं। रात जो जागण गुनाहगारनि खे धोई पोई अछो उजरो बनाए। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, पाक पैगंबर सोणे सरवर रहबर रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, फ़लाणो माण्हू रात जो जागी निमाज़ पढ़े थो, सुबुह जो चोरी करे थो। पाण फरमायूं रात जो जागण निमाज़ पढ़णु जल्द उनखे इन ॻाल्हि खां रोके विझंदो जेको तूं चवीं थो। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माज़ बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु खे फरमायो, क़यामुल अब्द फी जौफ़िल लैल युकफ़िरुल ख़ताया। बाने जो रात जे पेट में क़याम करण गुनाहनि खे मेटे छॾे। कोई पाण करीमन फरमायो, ततजाफ़ा जुनूबुहुम अनिल मदाजिअ यदऊन रब्बहुम ख़ौफ़न व तमअ। सूरह सजदा। उन्हनि जा पासा बिस्तरे खां जुदा रहनि था, ख़ौफ़ ऐं उम्मीद जे विच में पंहिंजे पालणहार खे पुकारनि था। रिवायत में अचे थो त रात जो तहजुद जी निमाज़ पढ़ण वारा बिना हिसाब जे जन्नत में वेंदा।